दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुरा आहे ऐं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे इंतिहाई बहितरीन लेखक सजाद घलू जी लिखियल कहाणी अलाह अकबर ॿुधाईंदुसि। सजाद घलू बेसिकली शिकारपुर जो आहे, पर गुज़िरियल 10-15 सालनि खां उहो कराची में सेमी गवर्नमेंट इदारे में कमु करे रहियो आहे। पाण इंतिहाई घणो पढ़ियल लिखियल समाजी वर्कर, सोशल वर्कर ऐं कहाणीकार आहे। संदसि कहाणियुनि जो किताब पिणु छपियल आहे, नीरोली कहाणियूं। ही उन ई किताब मां हिकु कहाणी तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। पोइ अचो त पाण संदसि ही कहाणी ॿुधूं। सियारे जी उधाई वारी राति जी सांत खे पुनल जे जुमलनि टोड़ियो ऐं हिन पंहिंजी घरवारी हलीमा खे चयो, मञा थो त मुंहिंजो फ़ैसिलो तुंहिंजे लाइ क़बूलु करणु इंतिहाई ॾुखियो आहे, ऐं जे तूं माउ आहीं त मां बि अकबर जो पीउ आहियां। मां बि पंहिंजे जिगर जे टुकड़े खे पाण खां अलॻि करे को ख़ुशि थोरी आहियां। अड़े सभागी ॻाल्हि सम्झ, हिकु त पंहिंजे ॻोठ में या ॻोठ जे आसपास न त को स्कूल आहे जो ॿारनि खे उते पढ़ायूं, ऐं न ई वरी पाण ग़रीबनि वटि को एतिरो पैसो धन दौलत आहे जो अमीरनि माण्हुनि वांगुरु पंहिंजनि ॿचड़नि खे शहर में तइलीम लाइ मोकिले सघूं। हारपे मां एतिरो मस्तु थो मिले जो पंहिंजा ॿचा बि जहिड़ो कर मस्तु पेट भरे ॿ वेला मानी जा था खाई सघनि। ऐं जेकॾहिं पाण वटि इहा हिकु ढगी बि न हुजे हा त हूंद खीर चुस्की लाइ बि सिखूं हा। पुनल थोरो साहु पटियो ऐं पंहिंजी भरवारी खट ते सुतल घरवारी हलीमा जे सुरकनि खे ॿुधंदे थधो शूकारो भरे खेसि चयाईं, मौलवी हिदायत लाइ पे चयो त पुनल तूं सफ़ा बेऊनो थी वञ। तो वारो पुटु न सिर्फ़ु अलाह जे कलाम जी पाक किताब जो हाफ़िज़ बणिबो, पर उन सां गॾु मिठड़े मोहम्मद जे दीन जो वॾो प्रचारक पिणु बणिबो। ऐं जे अलाह चाहियो त पोइ कंहिं मस्जिद जो मतवली बणिजी न सिर्फ़ु अॻिते हली पंहिंजी आख़िरत संवारींदो, पर हिन दुनिया में बि वॾी इज़त ऐं नालो कमाईंदो। ऐं हिकु फ़र्द शनास पीउ जी हैसियत में तूं न सिर्फ़ु जन्नती बणिबे, पर क़यामत ताईं अलाह साईं तोखे सदक़ाए जारी पिणु अता कंदो। तंहिं करे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ, हरू भरू जो इहो भंडण छॾ। पंहिंजो इहो फ़ैसिलो न सिर्फ़ु असांजे अकबर जा ॿई जहान ठाहींदो, पर पीउ माउ जी हैसियत में अलाह साईं बि असां ते हमेशह राज़ी रहंदो। जीअं थी करे सियारे जी राति रिड़ंदी रही ऐं उन ख़ामोशी वारी डिघी राति में हिकु माउ जा सुॾका ॿुधा अणॿुधा रहिजी विया। सियारे जी सुबुह वारी धुंध ते सिज जी हल्की हल्की गरम लहर असरअंदाज़ थी रही हुई ऐं ॾींहुं चिटो थी रहियो हो। हलीमा बाग फुटंदे ई चुल्हे जी दुही दुखाई हुई ऐं बुसरी पचाए उन ते मखण मले पंहिंजे वॾे ऐं मोबी पुटु अकबर खे खाराए तयारु करे साफ़ु सुथिरो अछो जोड़ो पाराए पीउ जे हवाले कयो। हलीमा पंहिंजे पुट खे पंहिंजे मुड़ुस सां वेंदो ॾिसी कुझु बि ॻाल्हाए न सघी ऐं न ई पंहिंजे लाडले पुटु अकबर खे भांकर पाए दिलि खोले रोई सघी। बसि हू हिकु बेवस माउ वांगुरु सिर्फ़ु दर ते बि पाण खां परे थींदड़ पुट खे पाण खां जुदा थींदी ॾिसी रही हुई। पुनल जी गुरबत खां तंग थी पंहिंजे 5 ॿारनि मां सभ खां वॾे पुट खे पंहिंजे ॻोठ खां 30 किलोमीटर परे हिकु मदरसे में दाख़िल कराइण लाइ वठी वञी रहियो हो। हिन पंहिंजे पुट खे अॻे ई ज़हनी तौर ते तयारु करे छॾियो हो त जॾहिं हू मदरसे में पढ़ी क़ुर जो हाफ़िज़ बणिजी वेंदो त उन जा खेसि अकबर ऐं संदसि ख़ानदान ते केॾा न फ़ाइदा थींदा ऐं संदनि ते अलाह पिणु राज़ी रहंदो। ॻोठ खां ॿाहिरि लिंक रोड ते हू वक़्ताए तो पुॼी विया ऐं शहर वेंदड़ इकलौती खटारा बस ते चढ़ी शहर जो उन वॾे ऐं शानदार मदरसे में पहुता जिते अॻे ई सवें तालिब दीनी तइलीम हासिल करे रहिया हुआ। पुनल मदरसे जे इंतज़ाम संभालींदड़ हिकु मौलाना साहिब खे मौलवी अहमदुल्ला सां मिलण जी ख़्वाहिश ॾेखारी। कुझु देरि खां पोइ खेसि ऐं पुट खे मौलवी अहमदुल्ला सां मिलायो वियो। मौलवी साहिब खेनि खिली खीकारियो ऐं मांझांदे खां पोइ पुनल खे चयो, मुबारक हुजनि अहिड़ा वालदेन जेके अलाह ऐं उनजे मिठड़े मोहम्मद जे दीन जी ख़िदमत लाइ पंहिंजो औलाद वक़फ़ कनि था। अॼु खां पोइ तुंहिंजे पुटु अकबर जो रहणु खाइणु पीअणु कपिड़ा लटा ऐं समूरो ख़र्चु असांजे मदरसे मथां। तूं साल में 2-3 दफ़ा पंहिंजे पुट सां मिली सघीं थो ऐं जे चाहीं त साल में हिकु दफ़ो कुझु ॾींहं लाइ ॻोठ पिणु वठी वञी सघीस थो। ॾींहं महीना ऐं साल गुज़रंदा विया। वक़्तु कॾहिं हवा जे थधनि झोंकनि
कॾहिं गरम लुकनि जे अहसासनि जी त वरी कॾहिं अदियत त कॾहिं मरहम बणिजी गुज़रंदो वियो। मदरसे जे माहौल में जेकी ज़हन तयारु थी वॾा थिया पिए, तिन जो मक़सदु हयात ऐं ज़िंदगी जो महूर सवाब, गुनाह, ईमान, कुफर, जाइज़, नाजाइज़, वाजिब, गैर वाजिब, हिलाल, हराम, दोज़ख ऐं जन्नती हो। जिते क़ुरान ऐं हदीस जे ज़रिए सिर्फ़ु एतिरो ई सम्झायो ऐं सेखारियो पियो वियो त हीअ दुनिया दोखे ऐं दौलाब खां सवाइ कुझु बि न आहे। जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे बचाइणो आहे ऐं अल्लाह खे राज़ी करे पंहिंजी आख़िरत संवारणी आहे ऐं इस्लामी निज़ाम क़ाइमु करिणो आहे त पोइ जहाद ई हुनजो वाहिद ऐं आख़िरी हल आहे। मदरसे जे अंदरि ज़िंदगी जो तरीक़ो इंतिहाई सख़्तु हो। अलीउल सबा जो ओजागो ऐं पोइ निमाज़ सां गॾु वर्दन ऐं वज़ीफ़नि जो वर्द तालिबनि जो सॼो ॾींहुं उन जी ज़हनी कैफ़ियत में गुज़रंदो हो। हू दुनिया जा सभ खां वधीक ख़ुशनसीब इंसान आहिनि, छो त अल्लाह ऐं उनजो रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मथां ख़ासि महिरबान आहे। हू समूरी दुनिया खां अलाह ताला हुआ, छो त खेनि हरदम इहो सम्झायो वेंदो हो त हिन आरदी दुनिया में हर उन इंसान खां पासो कजे जेको निमाज़, क़ुरान ऐं सीरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां परे आहे, छो त जेको उन्हनि मां न आहे तिन सां हिननि जो को बि तइलक़ न आहे। अकबर मदरसे अंदरि पंहिंजे उस्तादनि तरफ़ां ख़ुदा जे सिर्फ़ु उन ई तसवुर खे क़बूल करे वेठो हो जंहिंमें ख़ुदा सिर्फ़ु उन्हनि जो ई हो जेके संदनि सोच, ख़्याल ऐं फ़िरके सां वाबस्ता हुआ, ऐं जेके संदनि सोच, ख़्याल ऐं फ़िरके जा मुख़ालिफ़ हुआ उहे संदनि ख़ुदा ऐं मोहम्मद जा मुख़ालिफ़ ऐं दुश्मन हुआ ऐं उन्हनि सां जंग करणु संदनि लाइ जहाद कबीरा हो। ख़बर ई न पई त वक़्तु केॾी तेज़ी सां गुज़रंदो वियो ऐं 7 सालनि जो इहो मासूम अकबर पंहिंजे घर भातियुनि, भाइरनि, भेनरनि, पीउ ऐं मोहबती माउ खां परे 10 सालनि बैदि मोह में भरिजी वियो। हू क़दबुत में त वॾो थी वियो हो, पर दिमाग़ी तौर ते बिल्कुलु बि नाबालिग़ हो। संदसि मुछनि जी सावल चढ़ंदड़ जवानी जी चुगली हणी रही हुई। हू माउ जी ममता ऐं घर जी सिक भरे माहौल खां परे रहियो हो। जंहिं बालकपण में हिन खे मस्तियूं करणियूं हुयूं, पीउ जे कुल्हे ते चढ़ी मज़ा वठणा हुया ऐं माउ सां अंगल करणा हुया, उन ई बालकपण में हिन चबकनि जूं मारूं खाधियूं, उस्तादनि जूं थपड़ूं खाधियूं, उन्हनि जा दड़का, दाबा ऐं छिड़बूं सठियूं। हू सख़्तु जान बणिजी चुको हो। उन सां गॾोगॾु पंहिंजी महसूमियत बि विञाए चुको हो। हिन जे कठोरपणी मां ईअं पियो लॻो ॼण हिन जे अंदरि जो ॿार बि मरी वियो हुजे। जुमे जो ॾींहुं हो। हलीमा अलाह ॾो सजदो करण खां पोइ सलाम वरायो ऐं धणिया ॾो हथु खणी अखियुनि मां ज़ारो क़तार वहंदड़ लुड़कनि सां गॾु ॿाॾाइण लॻी। ऐं मुंहिंजा मौला, मुंहिंजे बचिड़े अकबर जी पारत अथई। माउ ऐं पीउ हूंदे बि जहिड़ो करे यतीमनि वांगुरु पलियो आहे। असां त उनखे तुंहिंजे हवाले कयो आहे त जीअं हाफ़िज़ क़ुरान थिए ऐं तुंहिंजे ऐं मिठड़े मोहम्मद रसूल करीम जी सनाह करे, पंहिंजो मज़हबी फ़र्ज़ अदा करे। ऐं मुंहिंजा मिठड़ा मौला साईं, मुंहिंजे बचिड़े जी पारत अथई। असां ग़रीबनि जो तोखां सवाइ ॿियो कोई वाली वारिस न आहे। फेबरवरी जे हल्के थधि वारे जुमे जे उन ई ॾींहुं ऐं लॻभॻि उन ई वक़्तु अछे जोड़े में 17 सालनि जे नौजवान शहर जे विच बाज़ार में मौजूदु मस्जिद में जुमे निमाज़ पढ़ंदड़ माण्हुनि जे विच में वॾी आवाज़ सां हिकु नारो लॻायो, अल्लाहु अकबर। उनखां पोइ एॾो त ज़ोरदार धमाको थियो जो हर तरफ़ तबाही फैलिजी वई। माण्हुनि जे जिस्मनि जा टुकड़ा, सड़ियल गोश्त जी बदबू, हर तरफ़ रत जूं मंदर, हिकु क़यामत हुई जेका बिरपा थी। ऐं हलीमा समेत अलाए केतिरनि माइरनि खां उन्हनि जा बचिड़ा विछड़ी विया। बसि दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी जेका उमेद तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ॾींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल अलीज़ गुड लाइफ खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे पुण दॿाईंदा त जी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। पाण जल्द वरी मिलंदासीं ईंदड़ के नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह भाई।